रोसस मास्को इलाइकी मोज़ाइस्क शहर जोआखम ऐं उन जो चर्च उसां चर्च जी अंदरि वञूं था। चर्च में फ़र्श टाइल थियल आहे, मियारी खिलासी नमूने, ऐं हिते हू आहे ॼण त फ़र्श ते हिकु ख़ूबसूरत कालें रखियल आहे। पर हे हिकु कालें न आहे, ही सेरामिक टाइल आहे, ॾाढो सणो। फ़र्श जी ढकण जो शानदार तहफ़्फ़ुज़ हैरत अंगेज़ आहे। केतिरा ई माण्हू बाक़ायदा चर्च में शिरकत कंदा हुआ, पर टाइल्स नई वांगर नज़र अचनि था। मूं मक़ामी चर्च जे चिमलदारनि खां पुछियो। चर्च जी फ़र्श जी टाइल्स खे बहाल न कयो वियो। उहे तमामु आला मियार जूं पुराणियूं टाइल्स आहिनि, जेतोणीकि हिकु सदी ऐं अधु गुज़री चुको आहे। उती हिकु ठाहींदड़ जी लिखत आहे, कोसई डूर मास्को रेड गेट एरिया। हक़ीक़त में हे हिकु ठाहींदड़ न आहे, पर हिकु वकिरो नुमाइंदो। सेरामिक टाइल्स जर्मन कंपनी विलरॉय ऐं बोक पारां तयारु कया विया। मोज़ाइस्क जी शहर क्रेमलिन सेंट निकोलस जो गिरजा घर, शानदार ख़ूबसूरती जी इमारत। बहरहाल चर्च जी अंदरि मुख़्तलिफ़ ॾिसण में अचे थी। फ़र्श ते साॻिया टाइल्स, मुख़्तलिफ़ हंधनि ते मुख़्तलिफ़ रंग ऐं मुख़्तलिफ़ नमूना ठाहिया विया आहिनि। मंदर जे फ़र्श ते तारनि वारो आसमान, तमामु मुख़्तलिफ़ नमूना ऐं डिज़ाइन। उन चर्च में सेरामिक टाइल्स हंधनि ते बंदि थी विया आहिनि। कारीगर जो निशान ज़ाहिर थियण लॻो। वारसा खां पोलिश कंपनी मैरीवेल, जर्मन कंपनी विलेरो ऐं बोच। लिखत मेतलाच मेर्ज़िग ज़ाहिर करे थो त इहे हक़ीक़ी जर्मन टाइल्स आहिनि। उहो आहे जर्मनी में ठहियलु। जेकॾहिं रोसी मोमननि खे आले मियार ऐं ख़ूबसूरत टाइल्स ते बीठो त ख़ुदा जी दुआ घणो बहितर थी सघे थो। पोलैंड ऐं जर्मनी में ठहियलु। उहो लॻे थो त ख़ुदा ताली रोसी ऑर्थोडॉक्स, पोलिश, कैथोलिक ऐं जर्मन प्रोटेस्टेंट जे विच में तावन पसंदि कयो।